अज जो वचन जब एक है हर अगम अपार। जब एक है हरि अगम अपार। तब नरक सुरग कहो कौन अवतार। तब नरक सुरग कहु कौन अवतार। जॾहिं केवल हिकिड़ो वो हरि अगम अपार, केवल हिकिड़ो हरि ही हुयो। अगम चइबो आहे जंहिंजे गमन करण में, जंहिं वटि पहुचण में ॾाढी दुर्लभता हुजे, ॾाढी कठिनता हुजे, हर व्यक्ति न पहुची सघे, उनखे चइबो आहे अगम। त जॾहिं केवल अगम अपार श्री भगवान ही हुया, परमात्मा ही हुयो, तॾहिं ॿुधायो नरक ऐं सुर्ग केरु पियो वञे। नरक में सुर्ग में केरु पियो रहे उते। चवण जो अर्थ अगरि भगवान हिकु ई आहे, केवल श्री हरि ही हुया, त ओॾी महिल इहा रचना न हुई त केवल भगवान पंहिंजो पाण में पाण ई हुया, त न कोई नरक में हुयो न सुर्ग में हुयो। छो जो भगवान जॾहिं प्रकट कंदा आहिनि पोइ कर्मनि जो विधान शुरू थींदो आहे, ऐं जॾहिं कोई न हुयो त छाजो नरक, छाजो सुर्ग, छाजो सुख, छाजो दुख, छाजो गर्मी, छाजी सर्दी, कुछ भी न रहियो। न मान न अपमान, कुछ भी न रहियो। अच्छा, इन जो मतिलबु इहो न आहे कि तॾहिं असां न हुयासीं, असां भगवान में हुयासीं। ॾिसो हिकिड़ो क्रम आहे कि गीता में भगवान ॿुधाइनि, तव्हां सम्झी वठो कि हिकु प्रलय जॾहिं थींदी आहे न, प्रलय ॿिनि तरहनि जी थींदियूं आहिनि। हिकिड़ी प्रलय थींदी आहे जेकी संसार में, ॿी प्रलय थींदी आहे त सभु लोकनि जी प्रलय, महाप्रलय जंहिंखे चइबो आहे। उन में ब्रह्मा जी बि भगवान में लीन थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हिकिड़ी प्रलय थींदी आहे त हे संसार लीन थी वेंदो आहे। त हिकु प्रलय जॾहिं थींदी आहे हिन सॼे संसार जी, त ब्रह्मा जी जो केवल हिकिड़ो ॾींहुं थींदो आहे। वरी ब्रह्मा जी जी जेतिरी राति हूंदी आहे ओतिरी हूंदी आहे, ॾींहं जेतिरी, ओतिरी देर तक शून्य हूंदो आहे। वरी जॾहिं ब्रह्मा जी जो ॾींहुं थींदो आहे त सभु वरी उन मां प्रकट थींदा आहिनि प्राणी, वरी उहो खेल शुरू थी वेंदो आहे। ऐं जॾहिं महाप्रलय थी वेंदी आहे तॾहिं सभु जीव प्राणी, पशु पक्षी, मनुष्य, सभ जा सभु ब्रह्मा जी में लीन, ऐं ब्रह्मा जी वरी भगवान में लीन थी वेंदा आहिनि। हीउ ज्ञान वारो प्रसंग आहे, साधक संजीवनी में विस्तार सां सम्झायो अथऊं। त पोइ केरु बचियो ॿुधायो? पोइ केवल भगवान महाविष्णु बचा, केवल श्री कृष्ण ही बचा। कुछ भी चओ, यानी ब्रह्मा जी भी न बचा। तॾहिं भगवान चवनि था ब्रह्मा जे लोक तक सभु अचण वञण वारा आहिनि। पर समय पाए करे भगवान पाण मां ब्रह्मा जी खे प्रकट कंदा आहिनि, वरी सभई प्राणी प्रकट थींदा आहिनि। त ॿ अवस्थाऊं, हिकिड़ी प्रकट अवस्था, ॿी लीन अवस्था। त हीअ लीन अवस्था जी ॻाल्हि में ॿुधायो कोई आहे ई कोन त कंहिंखे नरक, कंहिंखे स्वर्ग आहिनि, पर सभु भगवान में लीन आहिनि। ठीकु आहे। ऐं भगवान खां ॿाहिरि निकिरंदा तॾहिं सभु खेल शुरू थींदा। त जेसि ताईं भगवान में असां लीन आहियूं त कोई हिसाब किताब कोन्हे, न सुख दुख आहे, न सर्दी गर्मी आहे, न हानि लाभ आहे, न जीवन मृत्यु आहे। भगवान जो स्वरूप आनंद, असां आनंद ई आनंद में आहियूं। ठीकु तहिड़ी तरह सां जेको हिन जीवन में बि जीते जी संसार को मन चित्त बुद्धि हृदय हटाए करे भगवान में लीन तो थी वञे, उन जे लाइ जीते जी उहो भगवान में लीन आहे। पई बूंद जीअं विच दरियाह में, तीअं भेद नाहे तो में मुंह में शाह में। लथो भरम सारो हाणे आनंद मनाया, उथंदे मां वेहंदे तोखे पुकारिया। त हिकिड़ी अवस्था इहा ब्रह्म ज्ञान वारी हूंदी आहे। पूरी 8 अष्टपदी तव्हां पढ़ंदा आहियो, उन में उहे ई लक्षण आहिनि।
कि हिकिड़ो मरण खां पोइ असां हिकिड़ी प्रलय महाप्रलय जी अवस्था में भॻवान में लीन थी वियासीं, सभिनी शयुनि खां न्यारा थी वियासीं ऐं ब्रह्म ज्ञानी जीते जीअरे जाॻंदे सभिनी खां न्यारो थी वेंदो आहे। चओ हरे राम। हरे राम। अहिड़ो यादि कंदो आहे प्रभुअ में, ईअं खोइजी वेंदो आहे कि ख़ुदि खे पूरो पूरो अलॻि करे छॾींदो आहे। मोहन मुझ में खो जाते हैं, मैं मोहन में खो जाता हूँ, सच पूछो तो 2 पल के लिए बंदे से खुदा हो जाता हूँ। इहा उहा ई अवस्था आहे। इन करे चवनि था पिया भाई ॾिसो महसूस कयो कि जॾहिं केवल हरि अगम अपार भगवान केवल हरि हुया त ॿुधायो केरु नरक में हुयो, केरु स्वर्ग में हुयो? न कोई प्राणी नरक में हुया न स्वर्ग में हुया, छो जो असां सभु भगवान में हुयासीं। न बंधन आ, न मोक्ष आ, न मान आ, न अपमान आ, कुछ भी कोन्हे। त उहा ई अवस्था असांखे जीते जी भी मिली थी सघे। कीअं? अगरि ब्रह्म ज्ञान अचे। हाणे ब्रह्म ज्ञान कीअं ईंदो ॿुधायो? ब्रह्म ज्ञान केतिरो भी माण्हू दिमाग़ खपाए उन सां न ईंदो आहे। ब्रह्म ज्ञान कीअं ईंदो? ब्रह्म ज्ञान अगरि दिमाग़ जी उपलब्धि हुजे हा त वॾा वॾा दिमाग़ वारा पढ़ियल लिखियल वेठा आहिनि, वैज्ञानिक वेठा आहिनि, शोध करण वारा वेठा आहिनि। माण्हूअ जे हिकु हिकु नस नस खे अलॻि करे छाटे विझनि, अहिड़ा अहिड़ा ज्ञानी महाज्ञानी वेठा आहिनि। उहे त पहिरियों पाए वठंदा न। हाणे ॾिसो घटि घटि में हरजू बसे, बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। हिकिड़े नंढे से सूक्ष्म सूक्ष्म जीव खां वठी करे लीख खां नंढी वठी करे ब्रह्मा जी तक उहो ई परमात्मा जी जोत आहे। त कई बार त वैज्ञानिकनि माण्हुनि खे कटे फाड़े ॾिठो अंदरि, भॻवान काॾो मिलंदा? ईअं थोरी न मिलंदा आहिनि। हाणे सभिनि में करंट हूंदो आहे त नज़र ईंदो छा? ॿाहिरीं खोज त ईअं कंदा आहिनि। करंट कंहिंमें न आहे, नज़र ईंदो? उहो त अनुभव थींदो। थोरो हथोड़ो लॻाए ॾिसो उते त पतो पइजी वेंदो। त भॻवान त अनुभव जी शइ आहिनि, दिमाग़ जी शइ न आहिनि, हृदय जी शइ आहिनि, दिलि जी शइ आहे। हाणे दिलि जो अनुभव कीअं थींदो? उन जा 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त माण्हू एतिरो पवित्र थी वञे महाराज, एतिरो शुद्ध थी वञे, एतिरो पावन थी वञे गंगा मैया वांगुरु कि मन सां, चित सां, बुद्धीअ सां, इंद्रियनि सां, शरीर सां ॿाहिरि बि पवित्र हुजे, मन में बि कोई बुरो ख़्याल न अचे, एॾो शुद्ध थी वञे, 24 कलाक पंहिंजे आत्मा में स्थित हुजे, एॾो पावन थी वञे कर्म सां, ज्ञान सां, विचारनि सां, एतिरो एतिरो ज्ञानी थी वञे कि उहो शरीर में रही करे अलॻि थी वञे, कमल जे गुल वांगुरु गहरो बिल्कुलु ध्यानु अची वञे, समाधि लॻी वञे। उहा बि निर्विकल्प निष्काम समाधि। ठीकु आहे? उहो थींदो हुयो कॾहिं? सतयुग में, त्रेता युग में, द्वापर युग में ई घटिजी वियो ॾाढो, हा न। ऐं कलयुग में हाणे कोई चए त असां भॻवान खे न मञींदा आहियूं, असां त उहो परम तत्व खे मञींदा आहियूं। लॻाए ॾेखारियो भैया समाधि, लॻायो। वरी निष्काम समाधि हुजे, ॾाढी ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। करोड़नि में बि कोई हुजे कोई गारंटी न आहे, करोड़नि में हुजे कोई ज़रूरी न आहे। लेकिन ॿियो तरीक़ो इहो आहे कि सोई जान है जेह देह जनाई, उहो ई सम्झी सघंदो जंहिंखे भॻवानु ॼाणाईंदा, कृपा कंदा। जानत तुम्हें तुम्हें होए जाई, तोखे सम्झी तुंहिंजो ई रूप बणिजी वेंदो। भॻवान जंहिंखे चाहिनि कराए था सघनि पिया, आत्म ज्ञान ॾियनि, ब्रह्म ज्ञान ॾियनि। तव्हांखे कथा ॿुधाई आहे, हिकिड़ा मधुसूदन सरस्वती महाराज थिया त उहे निर्गुण तत्व मञींदा, रामकृष्ण हरि नारायण खे न मञींदा भॻवान खे। सदा उहो पंहिंजे शून्य में भॻवान जो ध्यानु, परमात्मा जो ध्यानु कंदा। घुमंदे घुमंदे वृंदावन पहुची विया, यमुना जी जे किनारे ते आसन जमाए करे ऐं पंहिंजे निर्गुण परमात्मा जो कि कुझु बि कोन्हे, कुझु आहे ई कोन, शून्य अवस्था आहे। ओम ओम चई करे ध्यानु लॻाइण लॻा, ओम ओम, बढ़िया ध्यानु लॻंदो हो उन्हनि जो। उन्हनि जो मन जेको सुंदर हो, सुमन, पवित्र हुयो।
भगवान कृष्ण खे उन्हनि जो हृदय पसंदि अची वियो कि भली मूंखे नथो मञे त काई ॻाल्हि न आहे, लेकिन हे जेको मन सां पावन आहे, सभिनी प्राणियुनि में वैर बुद्धीअ खां रहे था, कोई बुरो बि करे मारे बि छॾे, उनजे लाइ बि हे अशुभ चिंतन नथो करे। अहिड़ी ब्रह्म ज्ञानी जी अवस्था थींदी आहे। वॾा वॾा जेके संत थिया आहिनि, जिन खे कंहिं दुष्टनि मारियो आहे, त उन्हनि पोइ बि उन्हनि जो कल्याण ई चाहियो आहे। ईसा मसीह बि ईअं ई चयो, जेके मूंखे कील था हणनि, मारिनि था, त प्रभु इन्हनि जो कल्याण कजां, छो जो इन्हनि खे पतो न आहे हे छा करे रहिया। त भॻवान खे मधुसूदन सरस्वती महाराज जो उहो मन पसंदि अची वियो। त अखियूं बंदि करे जेॾीमहिल निरंकार जो ध्यानु करणु लॻो, त अचानक भॻवान बाल मुकुंद, धोती पातल, नंढी झुगलिया पातल, वॾा वॾा वार, हल्को सो पेट ॿाहिरि बढ़िया, हटा कटा, ऐं थोड़ा सा बढ़िया मुस्कुराईंदा, लाल लाल उन्हनि जा होंठ बिंबा फल जे समान, ॿ टे ॾंद मथो निकितल, ऐं यमुना नदीअ में अखियूं बंदि करे था ॾिसनि। उन मधुसूदन सरस्वतीअ खे कमर में मुरली फाथल ऐं डुकंदा था वञनि पिया, ऐं उनखे निहारींदा डुक पाए था वञनि। हाणे उहो हैरान थिया, हिकु त भॻवान जी हाणे सुंदरता, हिकु कामदेव न करोड़े, सॼा ध्यानु भंग थी विया, उते समाधि टुटी पई, चई मां छा थो ॾिसां पियो, जॾहिं मां कंहिंजो ध्यानु ई न कयो आहे, मुंहिंजे ध्यान में केरु अची वियो, मां त कॾहिं न ॾिठो आहे कंहिं भॻवान जो ध्यानु बि न कयो आहे, हे गड़बड़ कहिड़ी थी वई, हे केरु अची वियो, हे नंग धड़ंग बालक अची करे डुकूं थो पाए पियो। अखियूं खोलियईं, ॾिठईं कुझु बि कोन्हे यमुना नदीअ में, वरी नेत्र बंदि करे वरी ध्यानु कयईं, अञा 5 मिंट 10 मिंट थिया, वरी उहा ई छवि भॻवान जी, वरी बंदि करे अखियूं रगड़े करे, ऐं ध्यान में पको थियणु लॻो, बसि कुझु कोन्हे, कुझु कोन्हे, न रूप न रेख न रंग, कुझु कोई कोन्हे, ख़ाली शून्य परमात्मा आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ज़बरदस्ती ध्यानु कयईं। हाणे त जेतिरो ज़बरदस्ती करे ओतिरो ई भॻवानु खिलजी करे अचनि, ओतिरो वधीक प्रकट थियनि, ओतिरो नज़दीक अचनि, ओतिरो जोर जोर सां खिलनि भॻवानु उनखे ॾिसी करे। अञा साम्हूं अची विया, उहो त अहिड़ो दीवानो थी वियो, अहिड़ो दीवानो थी वियो, अहिड़ो पागल थी वियो कि चई ही छा आहे, हेॾा साल थी विया मूंखे ध्यानु कंदे कंदे निर्गुण निरंकार जो, हाँ रती भर बि उहो स्वादु न आयो जेको हिन नंग धड़ंग बालक खे जेको यमुना जे पुलनि ते डुके थो पियो, इन जे केवल दर्शन में, उहो बि अखियूं बंदि करे, जेको हे पाण ध्यान में आयो आहे, मां हिनखे सॾु न कयो आहे, इन में जेको अमृत आयो आहे, हे त करोड़े समाधियूं फिकियूं थी वियूं। त उन मधुसूदन सरस्वती यमुना जी जे किनारे ते धरोष्ठात् पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। ओहो, जंहिंजे हथ में बांसुरी आहे, लाल लाल बिंबा फल जे समान जंहिंजा होठ आहिनि, उहो श्री कृष्ण भगवान वंशी विभूषित करा नव नीर दाभात, हथ में मक्खन जो लौंदो खणी डुके थो पियो, मुंहं ते मक्खन लॻल अथसि, थपियल पियो अथसि, पीतांबर फह फह करे फहराए थो पियो हवा में, अहिड़ो मंद मंद मुस्कान जेको बिखेरे रहियो आहे होठनि ते, पूर्ण चंद्रमा खां बि जेको खिलियल चंद्रमा हूंदो आहे, उन खां बि अनंत सुंदर। अहिड़े श्री कृष्ण भगवान मुरली मनोहर बंसी धारे श्री कृष्ण जे अलावा मां कंहिंखे न सुञाणा। हाणे ॿुधायो, जीवन गुज़रियो निरंकार जो ध्यानु कंदे, ऐं 1 मिंट छा भगवान पंहिंजी छवि ॾेखारी, अहिड़ो पागल थी विया महात्मा, चवनि था मां कंहिंखे सुञाणा ई कोन। हाणे ॿुधायो, जे तो मां न सुञाणा, ॿियो केरु ब्रह्मा परमात्मा आहे, निरंकार आहे, असां कुझु न ॼाणूं, मां केवल इन खे ई सुञाणा जंहिंजो मां दर्शन कयो। त कलयुग में त ॿियो कोई साधन ई कोन्हे। कसम ॾेई करे पुछी ॾिसो उन्हनि माण्हुनि खां जेके भॻवान जे सघन स्वरूप खे स्वीकार नथा कनि, जेके भॻवान जी तस्वीर तक नथा रखनि, भॻवान जी मूर्ति तक नथा रखनि, विग्रह तक नथा रखनि, भॻवान जी कथा नथा ॿुधनि, उनखे कसम ॾेई करे पुछोसि त चवाई तव्हांखे ॿुधाईंदव कुझु बि न मिलियो आहे।
कुछ भी न मिलियो आहे असांखे, न ध्यानु मिलियो आहे चङी तरह, न समाधि मिली आहे, न कोई अनुभव थियो आहे। हाँ उहो ई कसम ॾेई करे तव्हां कंहिंखां पुछो जेके वेठा आहिनि, जेतिरी देरि वेठा आहिनि मुख मां चवनि था श्री कृष्ण गोविंद, उहे असांजा वेद शास्त्र त छॾियो, परमात्मा ख़ुदि था चवनि पिया कि हिकु हिकु नाम जी महिमा, हिकु हिकु मात्रा जी अनंत महिमा आहे। हिकु बार बि कोई बि नालो भॻवान जे सभिनी नालनि में उहो सर्वशक्तियूं, ईअं न आहे, सभिनी नालनि में शिव जी था चवनि भाई, हिकु बार कोई राम चए त 1000 नालनि जे बराबरि आहे, हिकु बार कोई कृष्ण चए त सभु यज्ञ तप हवन सभु कर्म धरतीअ जा सभु कर्म थिया, सभु यज्ञ थिया। हाणे ॿुधायो, हिकु बार जय श्री कृष्ण चए त 10 अश्वमेध यज्ञ यानी 10 सालनि जो लाभ, हिकु बार जय श्री कृष्ण चवण सां। चवनि था केवल यादि अची वञे अंत समय, केवल नालो, नालो ईअं बसि स्मरण अचे ऐं प्राण पहिरियों निकिरी वञनि, ज़बान सां चई बि न सघे त उनखे बि वैकुंठ मिलंदो आहे। कि कोई माण्हू राम चवण वारो कि मां हाणे मरां थो, मां चवां थो राम, लेकिन चई न सघियो, सोचई भाई राम, रा चई, म बि न चई, रा बि न चई, केवल ध्यानु आयुसि त उहो बि वैकुंठ पाए वेंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल